नाज़रीन नवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई आहे। काबीना इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान में रिंग रोड मंसूबे ते ॻाल्हि ॿोल्हि थी। ज़रनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान खे चयो, तव्हां रिंग रोड मंसूबे ते प्रेस कॉन्फ्रेंस करे सुठो न कयो। ग़ुलाम सरवर ख़ान वज़ीर आज़म खे जवाब ॾिनो त 4 टीवी चैनल रिंग रोड स्कैंडल में ग़लति तौर पंहिंजो नालो खणी रहिया हुआ, जंहिंखां पोइ मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस ज़रूरी हुई। हुन जो त मुंहिंजो रिंग रोड मंसूबे सां को बि तालुक़ नाहे, पर पोइ बि मूंखे हिन में छॾियो वियो। इन ते वज़ीर आज़म चयो त इन मामले ते पंजाब हुकूमत जी एंटी करप्शन खे इंक्वायरी ॾिनी वई आहे। ग़ुलाम सरवर ख़ान चयो त पंजाब हुकूमत जी रिपोर्ट ऐं TORs मुंहिंजे ख़िलाफ़ हुया, इन मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश कई। नेठि वज़ीर आज़म इमरान ख़ान ग़ुलाम सरवर ख़ान खे चयो त इंक्वायरी तव्हांजे ख़िलाफ़ नाहे।